अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सभीन मेमण। नाज़रीन, जीअं त दहशतगर्दनि सां ॻाल्हाइण लाइ हुकूमत पारां 4 मेंबरनि ते बदल कमेटी जोड़ी वई आहे। अॼु वज़ीर आज़म जी सदारत में हुन कमेटी जो पहिरियों इजलास पिणु थियो। इजलास में वज़ीर आज़म हिदायत कई तालिबान सां फौरी तौर ॻाल्हियूं शुरू कयूं वञनि। ॿिए पासे जेकॾहिं सिंध जी मजमूई अमन अमान जी सूरत हाल ॾिसंदासीं त सिंध जी राजधानी कराची समेत सिंध जे हर शहर में अमन अमान जी सूरत हाल मुतमइन कंदड़ कोन्हे। टारगेट किलिंग, अगवा, बत्ताखोरी, लैंड माफिया, चोरियूं फुरूं ऐं धाड़ा मामूल बणियल आहिनि। अॼु जे प्रोग्राम में इन मौज़ू ते बि ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु प्रोग्राम जे आख़िर में सिंध फेस्टिवल जे हवाले सां पिणु पंहिंजनि महिमाननि सां ॻाल्हि ॿोल थींदी। अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा, वॾी महिरबानी अवांजी। असांजा ॿिया महिमान आहिनि डायरेक्टर न्यूज़ ऐं करंट अफेयर फयाज़ नाइर साहब, वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में। डॉक्टर साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त जेका वज़ीर आज़म तरफ़ां गॾियल 4 मेंबरनि ते बदल कमेटी जोड़ी वई आहे, अॼु पहिरियों इजलास बि थियो, तव्हां सम्झो था त केतिरी उमेद आहे तालिबान सां मुज़ाकरात में कामयाबी जे हवाले सां? ॾिसो, ही 8 महीना थी चुका आहिनि ऐं हिन गवर्नमेंट खे, ऐं हुननि पहिरीं बि चयो त असां ॻाल्हियूं कयूं पिया, पोइ चयूं त चौधरी निसार चयो, पोइ चयो त ड्रोन लॻो आहे, पोइ चयो त ॻाल्हियूं ख़तमु थियूं। इन द मीन टाइम साॻे वक़्त में पाकिस्तान जे अवाम मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ सूबनि में, जंहिंमें सिंध बि शामिल आहे, हिननि अटैक्स कया आहिनि ऐं ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कनि था, वरी चवनि था अटैक्स बि कनि था। अॼु जेके तव्हां न्यूज़ पेपर जी सुर्खियूं पढ़ंदो त हुन में हुननि इहो चयो आहे, तालिबान सभिनी अख़बारनि में, ख़ुदि तव्हांजी जीजल अख़बारनि में बि छपियो आहे त पंहिंजो शरिया नाफ़िज़ थिए। हाणे शरिया कहिड़ी? शरिया जेको आहे सो शरीयत हिननि वारी शरीयत, तालिबान वारी, जंहिंमें औरतुनि ते पाबंदी हुजे, ॿारनि ते पाबंदी हुजे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे 73 जो कॉन्स्टिट्यूशन, हुन में त लिखियलु आहे त बाबा हिते जेको बि आहे, जेके कानून हूंदा उहे इस्लाम ऐं जेको शरीयत ऐं इन हिसाब सां हूंदा। त का अहिड़ी तसादी त ॻाल्हि कान्हे। कॉन्स्टिट्यूशन 73 चए थो बाबा इस्लाम जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कान थींदी। ऐं तव्हांखे ॿी इंफॉर्मेशन ॾियां त इस्लामी नज़रियाती काउंसिल जेका उहो बि कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे, हुनखे हिकिड़ो टाइम पीरियड हिननि 7 साल जो ॾिनो हो, हुनखे 9 साल थी विया आहिनि। हुननि 80-90% सबमिट कराए छॾियो आहे त पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन जेके आहे, जेके बि कानून आहिनि, पैनल कोड हे हो, इहे सभु तक़रीबन इस्लामिक आहिनि। त हाणे इहा ॻाल्हि त हिते ख़तमु थी वञे, पर चवंदा आहिनि त बाबा ज़रूरु हिननि खे हिकिड़ी दफ़ा वरी चांस। नवाज़ शरीफ़ जी कॉन्स्टिट्यूंसी जेका आहे सो राइट विंग आहे ऐं साॻे वक़्त में इमरान ख़ान जी, त अगरि हुननि हिकिड़ी कमेटी, तव्हां हिन हक़ में न हो त ॻाल्हियूं थियनि न, ठीकु आहे। तव्हांजे पीपल्स पार्टी जे सरपरस्त आला जो त इहो बयान आहे। असांजो इहो ख़्यालु, असां इहो इन करे था चऊं कि तारीख़ी तसलसल में इहा शइ नज़र नथी अचे त ही माण्हू पोइ ईंदा कंहिं चीज़ में, पर छो त नेशन डिवाइडेड आहे। सेंट्रल पंजाब हुनजो वोट बैंक आहे, अहिड़े नमूने इमरान ख़ान जो बि उहो ई आहे। त ठीकु आहे, हिकिड़ी चांस हुननि ॾिनी, असां चऊं था ठीकु आहे, मगर इन सिलसिले में असीं इहो चवंदासीं ज़रूरु त हिन जो हिकिड़ो टाइम फ्रेम हुजणु खपे। ईअं न त 8 महीना ॿिया गुज़री वञनि ऐं अटैक्स थींदा रहनि। हाणे लेटेस्टली कराची में जेका सिंध जी राजधानी आहे, रेंजर्स ते अटैक तालिबान कयो आहे, जेको हुननि ख़ुदि एक्सेप्ट कयो आहे। त चीज़ूं स्टॉप कनि, अगरि ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि त स्टॉप कनि। फयाज़ साहब, तव्हां हिन ते छा चवंदव? पीपल्स पार्टी अॻु में ई इन ॻाल्हि खां इनकार करे चुकी आहे त तालिबान सां ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि, उन्हनि खे चिथणु घुरिजे, उन्हनि खे हथियार फिटा करणु घुरिजनि, पोइ उन्हनि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आंदो वञे। MQM बि अहिड़ो ई बयानु ॾेई चुकी आहे। तमामु घणी तनक़ीद थिए पई कुझु पार्टियुनि तरफ़ां त मुज़ाकरात जो जेको आहे टाइम फ्रेम सेट करणु या कमेटी ठाहिणु वक़्त जो ज़ियान आहे। इन ते तव्हां छा चवंदव? सभिनी वरी बदकिस्मती आहे पाकिस्तान जे अंदरि त जॾहिं पार्टियूं हुकूमतुनि में हूंदियूं आहिनि त उन्हनि जो मौक़िफ़ ॿियो हूंदो आहे, ऐं जॾहिं अपोज़िशन में ईंदियूं आहिनि तॾहिं उन्हनि जो मौक़िफ़ ॿियो हूंदो आहे। ऐं पीपल्स पार्टी जो बदतरीन जेको नमूनो आहे, जेका रवेश आहे, थल कैनाल के खिलाफ पीपल्स पार्टी कमेटियूं ठाहियूं। थल कैनाल जी अॻुवाणी पहिरियों निसार शाह डायरेक्टर थल कैनाल एक्शन कमेटी जो सरबराह निसार करो साहब, पोइ साईं अमीशा साहब खे उनजी जेको सरबराही पीपल्स पार्टी हुकूमत अची वई। पहिरें बजट में थल कैनाल लॻा सर हुकूमत में अचण खां पोइ पॉलिसी बिल्कुलु उलट थी। पर मुंहिंजो साल जेको आहे 8 साल जेको आहे बेनज़ीर साहब जी हिदायतुनि ते सिंध जे हर गिटी, हर वाण, हर बस्ती, हर ॻोठ, हर शहर में पीपल्स पार्टी ऐं ॿियनि कांग्रेस पार्टियुनि गॾिजी जेको आहे मुज़ाहिरा कया, जलसा कया, रैलीज़ कयूं, मार्चिस कयूं।
थल करण जे ख़िलाफ़। इहा असांजी पीपल्स पार्टी सवात में वही ऑपरेशन पंहिंजो हिन जे लाइ पंहिंजो उन्हनि सां इताद कई, एग्रीमेंट कई सूफ़ी मोहम्मद जे कहिड़ा उन्हनि सां कई ऐं उते निज़ाम अदल उन जे चवण ते लागू कई। पाकिस्तान जो कानून उते लागू न आहे, निज़ाम अदल लागू आहे सवात जे अंदरि। उहा फाटा बि न आहे, उहा हिकिड़ी KPK जो हिसो आहे। हाणे उते हिन निज़ाम अदल लागू कयो, उहो बि ठीकु आहे। हाणे वरी चवनि था त हीअं न थिए वञे। मुंहिंजे ख़्याल में इहा रविश जेका आहे उहा उनजो को पॉज़िटिव नतीजो न निकिरंदो, उनजो को पॉज़िटिव इम्पैक्ट नथो पए। पॉलिसीज़ बिल्कुलु क्लियर हुजणु घुरिजनि। जेकॾहिं हिमायत करणी आहे त हिमायत करणु घुरिजे, जेकॾहिं मुखालफ़त करणी आहे त मुखालफ़त करणु घुरिजे, ऐं जेकॾहिं हिमायत आहे उहा हुकूमत में हूंदे बि हिमायत हुजणु घुरिजे, त अपोज़िशन में हूंदे बि हिमायत हुजणु घुरिजे। हाणे जेका हीउ मसइलो आहे, ख़्वाजा साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हू शरिया लागू करणु चाहिनि था। हिन वारे सभु 8 एस्पेक्ट्स आहिनि। हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हियूं थियनि या न थियनि। मां ज़ाती तरह हिन ख़्याल में ॻाल्हियूं छो थियणु घुरिजनि। हिकिड़ा माण्हू जेके कातिल आहिनि, उन्हनि जो को आइडेंटिफिकेशन आहे, उते कातिल आहिनि। हू बेनज़ीर जे क़त्ल में उन्हनि जो नालो आहे। परवेज़ मुशर्रफ बि चयो, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट बि इहो चयो, तमाम मलिक रोज़ बि कयो। बशीर बिलोर जा कातिल, उहो माइंड सेट आहे जेको पंहिंजो सलमान तासीर जा कातिल, शहबाज़ भट्टी जा कातिल, अलाए केतिरा माण्हू ॿिया हज़ारनि जी तादाद में हू मस्जिदनि जा मथां जेका हमलावर थिया, हू जेको इमाम बारगाहनि जे मथां हमला थिया, बुज़ुर्गनि जे मज़ारनि जे मथां हमला थिया। असांखे सम्झ में अॼु हिते ॻाल्हि नथो अचे त इहे ॻाल्हाइनि कंहिंसां था। मतिलबु जॾहिं इन लेवल ते ॻाल्हि हली वई त जेको मुल्क जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, अशफाक परवेज़ कियानी, जेको फॉर्मर चीफ ऑफ आर्मी, उन बहसियत आर्मी चीफ जे इहो काकुल अकेडमी में स्टेटमेंट ॾिनी 14 अगस्त ते त भई पाकिस्तान खे जेको बुनियादी ख़तरो आहे, सिक्योरिटी थ्रेट आहे, उहो ॿाहिरियां न आहे, उहो अंदरियां आहे। मतिलबु जेके माण्हू पाकिस्तान जे लाइ एॾो वॾो हिकिड़ो मसइलो थी वियो आहे, उन्हनि सां ॻाल्हाइनि था। मां उन ते अचां थो। APC जे अंदरि इहा पीपल्स पार्टी वई, उते इहा ॻाल्हि न कई। पीपल्स पार्टी खे उन बाइकआउट करणु खपंदो जॾहिं उन्हनि इहा ॻाल्हि कई, बाबा हाणे ॻाल्हाइनि जे लाइ उन वक़्तु मैंडेट ॾेई इहा ॻाल्हियुनि जो। हाणे वरी ॿियो मौक़िफ़ था इख़्तियार कनि। हाणे जेका तव्हां विरहायल वारी ॻाल्हि कई, इहा हिकु हक़ीक़त आहे। पाकिस्तान जे अंदरि सोसाइटी विरहायल आहे, अॼु खां विरहायल न आहे, शुरू खां वठी विरहायल आहे। ऐं बदकिस्मती सां शुरू खां वठी पाकिस्तान जे अंदरि इहो कंप्रोमाइज़ थींदो रहियो आहे। राइट विंग पाकिस्तान जे अंदरि सदाईं जेको आहे हिकिड़ो स्ट्रीट पॉलिटिक्स जे थ्रू, या दहशतगर्दी जे थ्रू, या टेररिज़म जे थ्रू, या जेको दंगे फसाद जे थ्रू पंहिंजा मुतालबा मञाया आहिनि। छाकाणि राइट विंग पाकिस्तान जे अंदरि कॾहिं पॉपुलर वोट जो बेसिस ते अचे कोन थी। उहा राइट विंग जे बारे में उहा जेका आहे, जॾहिं पंहिंजो तव्हां ॾिसो पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन जो जेको फॉर्मेशन पिया थी, तॾहिं वक़्तु बि ज़ोरी जेको आहे इहो पंहिंजो ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन वारो इहो कयूं। वरी उनखां पोइ जेको आहे ख़ुदि भुट्टे साहिब जिन में प्रेशराइज़ कराए इहो जेको कयूं, पंहिंजो कादियननि खे जेको आहे कयूं, भुट्टे साहिब खे राम करण लाइ उहो सभु करे छॾियूं। वरी इहे जेको आइडियोलॉजी काउंसिल जो ज़ियाउल हक़ जे ॾियनि में जेको इहे समूरा जेके वधूं, पाकिस्तान जे अंदरि राइट विंग सदाईं इहे दबाव जे थ्रू जेको आहे पाकिस्तान में जेको आहे पंहिंजी ॻाल्हि मल्हाइण जी कोशिशि कई आहे। पॉपुलर वोट त न कॾहिं जमात इस्लामी खे मिलियो, न कॾहिं जमियत उलमा इस्लाम खे मिलियो, या राइट विंग जी पॉलिटिक्स कंदड़ बि कंहिं बि दौर पाकिस्तान जे अंदरि कॾहिं बि कोन पियो। हाणे मसइलो जेको तव्हां जो था डिवाइडेड आहे, मसइलो इहो आहे त डिवाइडेड जॾहिं सोसाइटीज़ हूंदियूं त तॾहिं जेके पार्टियूं हुकूमत में ईंदियूं उहे सही ऐं ग़लति खे बुनियाद ते पंहिंजो मंशूर इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कंदियूं। बांग्लादेश जे अंदरि केॾी डिवाइडेड सोसाइटी आहे, दंगा पिया थियनि, एॾो वॾो कहर पियो हले, कोहराम पियो हले, पर उते जेको आहे पंहिंजो हुनजी पार्टी जेको क्लियर हिकिड़ो मौक़िफ़ रखियो ऐं उन पार्टी जे बुनियाद ते हुननि चयो त बाबा हीअ थींदो। कोर्टूं ठही वियूं, कोर्टुनि सज़ाऊं ॾिनियूं, सज़ाउनि ते अमल थी वियो। मुला अब्दुल पाई ॾिनी, मतिलबु हुन चयो त भई मुंहिंजी हुकूमत आहे त मां पंहिंजी पॉलिसी, पंहिंजो मंशूर, पंहिंजी जेको आइडियोलॉजी आहे उहा उन तहत मोकिलाईंदसि। इहो कहिड़ी तरीक़ेकार आहे त पीपल्स पार्टी घटि अचे ऐं वरी पोइ तरीक़ेकार हले पंहिंजो जेको असांजी इतफ़ाक़ राय। इतफ़ाक़ राय कीअं थी सघंदो हिकिड़े मसइले ते जंहिं पासे हिकिड़े पासे कातिल बीठा आहिनि, हिकिड़े पासे मक़तूल बीठा आहिनि, उनजे विच में इतफ़ाक़ कहिड़ी आहे? इहा जेका इतफ़ाक़ राय जो रिंगट आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में असांखे हेल्थ जेको नुक़सानु पियो आहे उनजो सबबु इहो आहे। असांजी हुकूमतूं, असांजूं पार्टियूं जेके आहिनि उनमें जेको क्लियरिटी न आहे, उनमें उहा डेयर न आहे त उहो इतफ़ाक़ राय जे बजाए उहे हिकिड़ो क्लियर स्टांस रखनि। आख़िरी लीडर बेनज़ीर हुई जंहिं बिल्कुलु खयो ऐं उन कंहिं इतफ़ाक़ राय जी ॻाल्हि न कई, हू कन्फ्रंटेशन में आई, हुन का परवाह न कई। हुनजी जेकॾहिं का ॻाल्हि थियल बि हुई परवेज़ मुशर्रफ सां, सॼी खे वायलेट करे छॾियो। हुन चयो त न हिन मामले ते कुझु न थींदो।
दहशतगर्दी ऐं मुल्क जे अंदरि जमहूरियत ॿ अहिड़ा इशू हुआ जीअं त बेनज़ीर जो हिकिड़ो क्लियर मौक़ुफ़ हो ऐं खुले आम बेनज़ीर हुन ते बीठी बहादुरी सां बीठी बेबाकी सां बीठी ऐं शहीद थी वई बदकिस्मती सां उनखां पोइ पीपल्स पार्टी ऐं मुल्क जे ॿियनि सियासी पार्टियुनि उहो बेनज़ीर जी उहा क़ुर्बानी जेका ज़ाया करे छॾी। हाणे साहब ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां मां तव्हांखां पुछणु चाहींदमि त सियासी पार्टियुनि में उहा मैच्योरिटी कॾहिं ईंदी, जीअं फयाज़ साहब ॻाल्हि कई त उहो इतफ़ाक़ राय असां में कीअं पैदा थींदो त असां गॾिजी मुल्क खे न दुबड़ मां ॿाहिरि कढी सघूं। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ख़्वाजा साहब ब्रेक ते वञण खां अॻु में तव्हां खां मूं सुवाल कयो त इतफ़ाक़ राय कीअं पैदा करे सघे थो, सियासी पार्टियुनि में उहा मैच्योरिटी कॾहिं ईंदी जो मुल्की सलामती जी पॉलिसी जेका बि अचे उन ते मुतफ़िक़ थियनि, गॾु थी बीहनि। ॾिसो नायद साहब हिकिड़ो तमामु सुठो दोस्त आहे ऐं इलाही चीज़ूं उनजी ॻाल्हि मज़ेदार आहिनि, पर जीअं त असीं पॉलिटिकल वर्कर आहियूं, असीं सम्झूं था त जेको आहे सो मेच्योरिटी जे लाइ पॉलिटिकल पार्टीज़ बेनज़ीर साहिबा ऐं नवाज़ शरीफ़ जी क़यादत में चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते असां साइन कईसीं। अॻिते बेनज़ीर साहिबा जेको आहे सो टेररिज़म जे इशू ते असां लाल मस्जिद जेको ऑपरेशन थियो उनजी बेनज़ीर साहिबा हिमायत कई भई टेररिज़म ख़तमु थियणु खपे। साॻे वक़्तु नवाज़ शरीफ़ हिमायत न कई न, पंहिंजी पार्टी जी ॻाल्हि थो कयां। बेनज़ीर साहिबा मतिलबु जिन ॻाल्हियुनि ते बेनज़ीर ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में कन्फ्रंटेशन हुई या इतफ़ाक़ राय न हो, उन ते नवाज़ शरीफ़ पंहिंजी पॉलिसी हली, बेनज़ीर उनजी परवाह न कई। बेनज़ीर परवेज़ मुशर्रफ जहिड़े डिक्टेटर जी बि पॉलिसीज़ जी हिमायत ॿ टे बुनियादनि ते कई, औरतुनि जे सीटुनि जे बारे में उनजी हिमायत कई, उनजे जेको लाल मस्जिद जी साईं ॻाल्हि करे थो उन वटि हिकिड़ी पॉलिसी क्लियर हुई त उन्हनि ॻाल्हियुनि ते बेनज़ीर हिमायत कंदी हुई ऐं जिन ॻाल्हियुनि ते बेनज़ीर मुख़ालिफ़ हूंदी हुई उन्हनि ॻाल्हियुनि ते खुलियाम मुख़ालिफ़त कंदी हुई, भली पंहिंजा इत्तेहादी हुजनि उन्हनि जी मुख़ालिफ़त कंदी हुई। APDM नवाज़ शरीफ़ साहब ठाहियो, बेनज़ीर इतफ़ाक़ न कयो, भली चए त ARD खां APDM तव्हां भली वञो, मां जो प्रोसेस जो सो न थी त बेनज़ीर न थी। हाणे मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू जी बिल्कुलु, मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे असांजी पार्टी जो त जेके असांजी कन्फ्रंटेशन 90s में रहियूं बिटवीन नून ऐं पीपल्स पार्टी, उन खां पोइ बेनज़ीर हिकिड़े पॉइंट ते आई त बाबा जेको आहे सो मेच्योरिटी जे लाइ असांखे जेको आहे सो टर्म्स पूरा करणा पवंदा ऐं असांखे जेको आहे सो हिकिड़े ॿिए खे डिसलॉज न करणो पवंदो। उन बेनज़ीर साहिबा शहीद थी वई, असीं टेररिज़म ते प्योर ऐं क्लियर कट हुआसीं। ANP इंसिस्ट कयो त स्वात जे ऑपरेशन खां पहिरीं टास्क कजे, असां कोन कयो, तव्हां न्यूज़ पेपर कढी ॾिसो, असां हुनजी ॻाल्हि रखीसीं, उहो नाकाम थी, ऑपरेशन शुरू थियो, 3.5 साल ऑपरेशन थियो, न रुगो स्वात में पर ॿियनि एजेंसीज़ में बि जेके फाटा जूं आहिनि। उन खां पोइ जेके मिलिट्री इस्टेब्लिशमेंट न चाहियो पिए त नॉर्थ वज़ीरिस्तान ते ऑपरेशन थिए, खुलम खुला ॻाल्हि आहे। ऐं साॻे वक़्त में जेको आहे सो इमरान ख़ान जेको आहे सो ड्रोन जे लाइ जेका तहरीक हलाई, जेका सेंट्रल पंजाब जे कॉन्स्टिट्यूंसी खे रिफ्लेक्ट पे कई, ऐं नवाज़ शरीफ़ ख़ामोश थी वियो ऐं उन्हनि जी कॉम्प्रोमाइज़ जे करे 3.5 साल खां पोइ ऑपरेशन इहे 3 फैक्टर जे करे रुकिजी विया। हाणे जॾहिं असांजी हुकूमत असां इलेक्शन में हू आया त असां चयोसीं असां इहो सम्झूं था, असीं बार बार इहो चऊं था त 2-3 इलेक्शन कम से कम 2-4 इलेक्शन थींदा त सिविलियन खे स्पेस मिलंदी। सिविलियन खे फुल स्पेस कान्हे मुख़्तलिफ़ चीज़नि में, फॉरेन अफेयर्स में, डिफेंस में, ॿियनि चीज़नि में, उन्हनि में ॿियनि जा असरात वधीक आहिनि। त जेसि ताईं हीअ डेमोक्रेसी हले थी ऐं डेमोक्रेसी उन वक़्तु हलंदी जेतोणीकि ठीकु आहे ग़लतियूं असां खां ठही वियूं आहिनि, असीं एक्सेप्ट था कयूं, पर स्पेस असांखे ॾियणी असांखे हिकिड़े ॿिए खे स्पेस ॾियणी पवंदी त डेमोक्रेसी हले। जॾहिं डेमोक्रेसी हलंदी त पब्लिक ऐं सिविलियन जा चीज़ूं स्ट्रॉन्ग थींदियूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, टेररिज़म जे लाइ असीं वाज़े तौर ते चऊं था त एक्शन थियणु खपे। बिलावल जी स्टेटमेंट आहे, बेनज़ीर जो सोच इहा आहे, आसिफ ज़रदारी जी सोच इहा आहे, पर हींअर हुकूमत नवाज़ शरीफ़ पई करे ऐं हिकिड़ो माण्हू चए थो बाबा असांखे जाइ ॾियो, हाणे हिननि कमेटी ठाही आहे, उहो बेफ़ुज़ूल कमेटी आहे, असांखे नज़र पियो अचे हिन मां रिज़ल्ट कोन निकिरंदा। हाणे ऑपरेशन मिड नाइट जेकल जो जेको मेजर अहमद जंहिं कंस्पेरेसीज़ कयूं सिविलियन गवर्नमेंट जे ख़िलाफ़, उहो हुते वेठो आहे ऐं हुनखे हुननि इन करे आंदो आहे त बाबा इन्फ्लुएंस करे थो, अफ़वान वॉर जे करे मेजर आमिर ऐं
ब्रिगेडियर इम्तियाज़ ऐं ये हमीद गुल ये हिकिड़ी लॉबी आहे मतिलबु तव्हांखे कमेटी जे मेंबरनि ते बि एतिराज़ आहे? असांखे एतिराज़ आहे, असीं चवंदा ठीकु आहे ओके गिव देम टाइम, ओके सुभाणे ईअं न थिए जो चवंदो बाबा चांस कोन मिलियो। हींअर इमरान ख़ान ख़ुशि आहे, हिकिड़ो जेको सफ़ीर जो एक्स सफ़ीर आयो आहे, ऐं सम्झां थो इहा कमेटी बेफ़ुज़ूल आहे, अल्टीमेटली वॉर जे लाइ विढ़णो पवंदो। इन करे पाकिस्तान इहे जेके तालिबान जेके बि आहिनि जिते बि आहिनि उन्हनि जी शरिया एक्सेप्टेबल कान्हे, उन्हनि जो माइंड सेट असांखे एक्सेप्टेबल कान्हे, उन्हनि जो स्टाइल ऑफ लिविंग असांखे एक्सेप्टेबल कान्हे। ऐं इहो वॉर जेको आहे बदकिस्मती सां 79 खां ऑनवर्ड सॼी दुनिया में बिटवीन मुस्लिम सेक्स पियूं हलनि हर जॻह, बिटवीन क्रिश्चियनिटी फंडामेंटलिज्म, बिटवीन मुस्लिम फंडामेंटलिज्म, बिटवीन हिंदू, बिटवीन जूस फंडामेंटल ऐं क्रिश्चियन फंडामेंटलिज्म। बदकिस्मती सां तारीख़ जे असां उन कॉर्नर में अची फाथा आहियूं, असीं ऐं सभु तव्हां ऐं असीं सभु। यूरोप में हिकिड़ो सिस्टम हो जॾहिं विच क्राफ्ट हो, माइन खे साड़ियो वेंदो हो। बदकिस्मती सां सोवियत यूनियन खां पोइ सॼी दुनिया में फंडामेंटलिज्म ऐं एक्सट्रीमिज़म ऐं मज़हब इहे चीज़ूं वधी आयूं आहिनि। हाणे मूंखे ख़बर कान्हे इहो केसि ताईं हलंदो, पर उन फिनोमिना में पाकिस्तान फाथो पियो आहे। हिन टेररिज़म जे करे पाण असीं फाथा पिया आहियूं। त असीं चाहियूं था त फ़िलहालु त डेमोक्रेसी हले, ओके हुननि खे ॻाल्हाइणो आहे त ॻाल्हाइनि, असांजो मौक़ो आहे जहिड़ो आहे, पर जेकॾहिं नथो थिए त अल्टीमेटली जहिड़ो थियणो आहे। सभु न्यूज़ पेपर्स इहे लिखनि पिया, पर हाणे मुस्लिम लीग हुकूमत पई करे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मूंखे 2 मिनट ॾियो, हीउ जेको मूंखे सदाईं पीपुल्स पार्टी जे इन जेको आहे प्रेज़ेंटेशन ते सख़्तु एतिराज़ आहे। माना पीपुल्स पार्टी चवंदी त सवाद जो ऑपरेशन असां कयो, ऐं वरी चवंदा त पोइ फ़ौज वटि पावर आहिनि, पोइ फ़ौज नॉर्थ वज़ीरिस्तान जो ऑपरेशन कयो। भई जेकॾहिं जेको थियो, जेकॾहिं उहो तव्हां कयो त ॿियो बि तव्हां करे पए सघिया, या जेको थियो उहो फ़ौज कयो हुयो पोइ ॿियो फ़ौज न कयो। मतिलबु जेका शइ थी वञे उहा असांजी थी, उनजो ज़िम्मेवार असां, उनजो क्रेडिट ॾियो असांखे, असां उहे कारनामा कयासीं, हीअं करे छॾियोसीं, हू करे छॾियोसीं। असांखे क्लियर हुजणु घुरिजे त असां डिसीशन मेकिंग में हुयासीं या न हुयासीं। मां वरी उहा चईंदुमि जेका पहिरीं ॻाल्हि चयमि, असांजी पार्टीज़ क्लियर नथियूं कनि, उहे बेनिफिट्स वठनि थियूं, वरी जॾहिं नथो थिए। मिसाल तौरु बलोचिस्तान जे अंदरि हलंदो रहियो न, टारगेट किलिंग हलंदी रही, पॉलिटिकल वर्कर जी जेको आहे पंहिंजो चिचियल लाशनि जो सिलसिलो जारी रहियो, मिसिंग पर्सन जो सिलसिलो जारी रहियो, ऐं उनखां पोइ कुझु न थियो। पीपुल्स पार्टी उते इहो कॾहिं न थियो, पीपुल्स पार्टी पंहिंजी गवर्नमेंट खे, उहो हिकिड़ी इनकॉम्पिटेंट गवर्नमेंट खे हलाईंदी रही, आख़िर में तव्हां ॾिसो अहिड़ी मसइला थी विया जो पीपुल्स पार्टी खे पंहिंजी हुकूमत पाण नथो करे। हुननि 5 सालनि जे अंदरि पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट बलोचिस्तान जे लाइ छा त कयो, कुझु न थियो, सवाइ लाशनि ऐं पंहिंजो हुन माण्हुनि जे हुनखां। इहे ॻाल्हियूं पीपुल्स पार्टी नथी करे। पीपुल्स पार्टी सदाईं ॿियनि हिकिड़ियुनि ॻाल्हियुनि ते वञे थी पई, जंहिंजो जेको आहे आम माण्हू जे लाइ जेको इशूज़ आहिनि माण्हुनि जा, उन सां कनेक्टिविटी बि न आहे। मिसाल तौरु ख़्वाजा साहिबु चए थो बेनज़ीर जे दौर में ई थियो, बेनज़ीर जे दौर में बाबा बेनज़ीर क्लियर हुई पंहिंजे पॉलिसीज़ में। बेनज़ीर जन ॻाल्हियुनि ते मुशरफ सां गॾु हुई, उन ते मुशरफ सां गॾु हुई, जिन ते हुन सां मुशरफ सां इख़्तिलाफ़ हुयो, उन ते मुशरफ जे सां अची बीह रही। 3 नवंबर खां पोइ वाज़े ते बीह रही, उन चयो त न जमहूरियत, ऐं मां तव्हांखे ॿुधायां जमहूरियत ऐं टेररिज़म, इहे ॿ अहिड़ा इशूज़ हुआ जिते बेनज़ीर एॾी क्लियर हुई, उन जे बारे में त हू इत्तेहाद जे अंदरि जेको माण्हू हुजे या न हुजे, मुखालिफ़ हुजे या हुजे, उन्हनि इशूज़ ते बेनज़ीर एॾी क्लियरिटी सां ऑपरेट कंदी हुई जो पीपुल्स पार्टी जो त हीउ सॼो दौरु मुंझियल दौरु आहे न, पीपुल्स पार्टी उन अंदाज़ में अचे कोन थी पई। हाणे मसइलो इहो आहे त पीपुल्स पार्टी खे जेका ज़िम्मेवारी आहे उहा हुननि हुकूमत जे हूंदे न कई। पीपुल्स पार्टी चाहे त हाणे उहा ज़िम्मेवारी पूरी करे सघे थी। मुल्क जे अंदरि जेका लिबरल, रोशन ख़्याल, प्रोग्रेसिव, प्रो डेमोक्रेसी जेके फोर्सिस आहिनि उन्हनि जी अॻुवानी करे पीपुल्स पार्टी हिन सॼे डायलॉग ऐं हिन सॼी जेका अगरि वारी जेका पॉलिसी आहे, अगरि साईं अमन खे ॾियणो आहे, अगरि तव्हांजी ख़्वाहिश आहे बाबा, अगरि छा पीपुल्स पार्टी चवे त बाबा ही कातिल आहिनि, बेनज़ीर जा कातिल आहिनि, सलमान ताज़ी जा कातिल आहिनि, हे बशीर बिलोर जा कातिल आहिनि, हे जेको 50,000 माण्हुनि जा कातिल आहिनि, हे मस्जिदनि जा कातिल आहिनि, हे पंहिंजो मंदरनि जा कातिल आहिनि, हे जेको असांजे इमाम बारगाहनि जा कातिल आहिनि, हे बुज़ुर्गनि जे मज़ारनि जा कातिल आहिनि, हे नियाणियुनि जा कातिल आहिनि, मलाला जे नियाणियुनि जा कातिल आहिनि। पीपुल्स पार्टी एॾो क्लियर मौक़िफ़ रखण जे बजाय बेनज़ीर जूं तव्हां 2 मिनट जी स्पीचिस पढ़ो, ॿुधी ॾिसो, हर स्पीच में उनजी इहो लहजो आहे, लबो लहजो आहे। उहो चए थी त हे बाबा असां हिन मामले में असां सवा ते बि झंडो पाकिस्तान जो लॻाईंदासीं, जिते पाकिस्तान जो झंडो न आहे। मतिलबु हुनजो इहो त रिट ऑफ द स्टेट, पाकिस्तान जो झंडो लॻाइण जो मतिलबु आहे रिट ऑफ द स्टेट, पूरे मुल्क जे इंच इंच ते मां रिट ऑफ द स्टेट बहाल कंदुसि। उहा का डायलॉग सां थींदी, उहा कोई ईअं अगरचे मगरचे सां थींदी, उहा चुनाचे सां थींदी, उहा को एग्रीमेंट सां थींदी। रियासत पंहिंजी रिट ईअं बहाल न कंदी आहे जेका हिन वक़्तु असांजा हुक्मरान पिया कनि। मुंहिंजे ख़्याल में हीअ सॼी जेका ख़्वाजा साहिब जी ॻाल्हि सही आहे त हीअ जेका कमेटी आहे उनजो को फ़ाइदो न आहे, छाकाणि त कमेटी खे पावर ई न आहे न। कमेटी छा कंदी? कमेटी चए त सरकारी कमेटी न आहे।
अब सरकारी कमेटी ना आहे त पोइ तव्हां सां छो ॻाल्हाइनि, हो त ॻाल्हाईंदा सरकार सां न। ॿ धुरियूं आहिनि, हिकिड़ी सरकार धुर आहे, हिकिड़ी तालिबान आहे, जेको चयो पियो वञे ॻाल्हाईंदी धुरियूं न। कमेटी वटि ॾियण लाइ छा आहे, कमेटी छो मैसेंजर जो रोल अदा कंदी छा, ॿुधाए न त हीअ कमेटी जेका टॉक्स लाइ न हे न्यापे खणी अची वञण लाइ कमेटी आहे, हुतां न्यापो खणी ईंदी वरी हुतां खणी हुतां खणी ईंदी कमेटी, उन जे लाइ त तव्हां चई सघो था त भई हीअ मैसेज न्यापा ॾियण जी, हुन पासे खां केरु ॻाल्हाईंदो, हिन पासे खां केरु ॻाल्हाईंदा, उहा त कमेटी ठाहियो पहिरियों। हीअ त वधि में न्यापेबाज़ी कंदी न कमेटी, हिनखे त पावर न आहिनि, न तालिबान जे पारां के पावर आहिनि, न को हिननि जे पारां पावर आहिनि। मतलब तव्हांजो बि इहो ई ख़्याल आहे, इहा ई राय आहे त इन कमेटी जो को फ़ाइदो कोन्हे? न न, हिन कमेटी खे त पावर ई न आहे न, हीअ त हिकिड़ी खिल चौकी कमेटी ठाही अथनि न। हाणे उहो वीचारो पंहिंजो रहीमला सुज़ई तमामु ज़बरदस्त दोस्त आहे, उहो छा कंदो, उहो वधि में वधि चवंदो बाबा हुकूमत हिननि खे ॻाल्हायो हूंदो, हे हुकूमत आहे, न्यापो खणी हुते पहुचंदा, उहो वरी हिकिड़ो न्यापो ॾींदा, वरी हिते खणाईंदा। पर मां चवां थो उन जे बजाए हुन पासे खां केरु ॻाल्हाईंदो, हिन पासे खां केरु ॻाल्हाईंदो, उहे त कमेटियूं ठहनि न, उहे क्लियरिटी कोन्हे का। तंहिंजे लाइ हीअ सॼी प्रोसेस, सॼो जेको प्रोसेस आहे उनजो को फ़ाइदो न थियणो आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु मुल्क खे जेके चैलेंजिस आहिनि, जेके मुश्किलातूं आहिनि, असांजी सियासी क़यादत में उहा जुरत न आहे त उन जुरत सां उन्हनि खे उन्हनि चैलेंजिस जे साम्हूं अची बीहे। मां वरी चवां थो, पाकिस्तान जी आख़िरी अॻुवाण बेनज़ीर भुट्टो हुई, जंहिंमें इहा जुरत हुई त उहा जेकॾहिं सही सम्झंदी हुजे साम्हूं अची बीह रहंदी हुई, ऐं बेनज़ीर आख़िरी वक़्त में बीह रही, ॿिनि ॻाल्हियुनि ते क्लियरिटी सां बीठी, जमहूरियत जी बहाली, हुन चयो मुशरफ सां भली नारो थियला न थियला, 3 नवंबर जी एमरजेंसी खां पोइ हुन चयो त तो जमहूरियत ते कयो, हाणे असां तोसां कुझु हर हाल में असां कंदासीं। ॿियो हुन चयो त भई दहशतगर्दी जेका आहे, भली इस्लाम जे नाले में हुजे, जंहिंजे नाले में, दहशतगर्दी क़बूल न आहे। उन मसइले ते हुन जेको केॾी जुरत हुई, माना क्वेटा में हली वई, क्वेटा में जलसो कयईं, सभिनि उतां जलसे खां मोटंदे रस्ते में हिकिड़े अहिड़े हंधि लही पई जिते हुननि मूंखे ॿुधायो पंहिंजो उतां जे पीपल्स पार्टी अॻुवाणनि, माना हर को छिरकी वियो ते बेनज़ीर कीअं लथी आहे, तमामु घणो सिक्योरिटी रिस्क लथी, फ्रूट वारे खां फ्रूट वरितईं, सिर्फ़ु इहो तासुब ॾियण लाइ पंहिंजे सॼी हुनखे त ख़ौफ़ज़दा न थियो। फ्रूट वरितईं, वरी हुन में पाण डिस्ट्रीब्यूट कयईं, जेके पंहिंजा वर्कर हुयसि, जेके कलीग्स हुयसि हुननि जे अंदरि, कोई पिशावर लाइ मना कयूं, पिशावर न वञ, पिशावर हली वई। माना जेके सख़्तु तरीन जेके इलाइक़ा हुआ जिते चयो पियो दहशतगर्दी थी सघे थी, बेनज़ीर हुते वई सिर्फ़ु इहो ॾेखारण लाइ त भई लीडरशिप खे इहो रोल अदा करणो पवंदो। जेकर लीडरशिप बि अॻिते न ईंदी त पोइ कहिड़ा माण्हू तव्हांजे साम्हूं कंदा। बदकिस्मती सां हाणे असां वटि केव्स में वेठा आहिनि, हर को पंहिंजो हुन में भरियो पियो आहे, पंहिंजो किलनि में वेठो आहे। प्रेसिडेंट ज़रदारी साहब 5 साल जेको आहे हिकिड़े किले में रहियो, कॾहिं ॿाहिरि पब्लिक जे अंदरि न आयो। नवाज़ शरीफ़ साहब जी लॻभॻि साॻी हाल आहे। बिलावल साहब त ट्विटर ते ऑपरेट करे पियो। लीडरशिप असांजी माण्हुनि में अचे कोन थी, हुनमें उहा जुरत सां अची ॻाल्हाए, माण्हुनि सां मिले, उते उहो फ्रंट ते अची बीह जेको लीड कबो आहे न, उहो असांखे लीडरशिप हाणे कोन्हे का। ख़्वाजा साहब, कराची ऑपरेशन जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त तव्हां सम्झो था त केतिरे हद ताईं कामयाबी मिली सघी आहे, मजमूई तौर ते कराची जी सूरत में केतिरी बहितरी था ॾिसो था? बिल्कुलु, ऐं ॿ लफ़्ज़ पहिरीं चवंदुसि त बिलावल साहब बेनज़ीर जी कंटिन्यूटी आहे, ऐं बिलावल साहब टेररिज़म ते तमामु वाज़े मौक़फ़ हुननि ॾिनो आहे, ऐं पंहिंजे हिसाब सां उहो मूव करे पियो, सिखे बि पियो, ऐं असां हुनखे सम्झूं था त फ्यूचर जो इलाही ब्राइट आहे। हाणे तव्हां कराची जी ॻाल्हि था कयो, कराची में ऑपरेशन हले पियो, ऐं ख़ुदि रेंजर जे मेजर जनरल साहब जी ब्रीफिंग बि मूं ॿुधी हुई, जेको उनमें हुन इहो वाज़े तौर ते चयो त 60 खां 70% भतो ऐं ॿिया क्राइम्स में कंट्रोल आई आहे। जेतोणीकि इहे चीज़ूं अञा हलनि पियूं, जंहिंमें टारगेट किलिंग हींअर बि थी आहे ऐं हले पई, पर उहो केॾी महिल आहे, केॾी महिल न आहे, केॾी महिल 4 आहे, केॾी महिल 8 आहिनि, केॾी महिल 12 आहिनि, पर उहो तव्हांखे ॾिसणो पवंदो त इहे जेके हिते जा बदमाश या हिते जा जेके कल्प्रेट्स कोन्हनि, इहे जेके बैन अल-अक़वामी प्रॉक्सी आहे, जेको सिंध जी राजधानी आहे, जेको पाकिस्तान जो कमर्शियल जेको हब आहे कराची आहे, उनखे हू तबाह करणु था चाहिनि, ऐं उहो बैन अल-अक़वामी कंस्पिरेसी जो हिकिड़ो हिसो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ हिते प्रॉक्सीज़ बढ़नि पियूं। प्रॉक्सीज़ कहिड़ियूं आहिनि ख्वाजा साहब? उहे ॿुधायो न। प्रॉक्सीज़ हाणे जेको उहा कहिड़ी आहे? पीपल्स पार्टी उन प्रॉक्सी जो हिसो आहे? MQM आहे, ANP आहे, सियासी पार्टियूं आहिनि न आहिनि? सुप्रीम कोर्ट लिखी नाला लिखी न आहिनि त फलाणी फलाणी पार्टियुनि जो मिलिटेंट विंग्स कराची जे अंदरि ऑपरेट पिए पई। सुप्रीम कोर्ट लिखी न आहे त फलाणी फलाणी पार्टियूं भत्ता वठनि थियूं। तव्हांजो जेको होम मिनिस्टर ख्वाजा पंहिंजो जेको आहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहब कराची प्रेस क्लब में क़ुरान शरीफ़ खणी अची जेके ॻाल्हियूं कई उहे नथा कयो था। अॼु बि वॾे वज़ीर जो बयान आहे त कराची बदअमनी में सियासी मुदाख़लतूं आहिनि। तव्हां किथे था चओ साईं सियासी पंहिंजो बैन अल-अक़वामी साज़िशूं? ॿियो टियों इहा जेको करण जे बजाए लेटेस्ट टॉक वेरी स्ट्रेट त भई जेके माण्हू ग्राउंड ते प्रॉक्सी में आहिनि उहे 12,000 13,000 माण्हू अरेस्ट थिया आहिनि। प्रोसिक्यूशन जी ज़रूरत आहे,
उन खां पोइ जुडिशरी जी जेका असां जेको रोल हुजणु खपे त उहो रिलीज़ न थी ऐं साॻे वक़्त में जेके हिकिड़ी ॻाल्हि सुप्रीम कोर्ट लाइ असांखे इज़त आहे सदाईं असां इज़त कई आहे पर असां इन चीज़ सां डिसएग्री कयूं था त मिलिटेंट विंग्स बिल्कुलु पीपल्स पार्टी का मिलिटेंट विंग कान्हे इन सां असीं डिसएग्री कयूं था ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहो पंहिंजा मौक़िफ़ ॾेई सघनि थियूं मगर असांजी का पॉलिटिकल टेररिस्ट विंग कान्हे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बाक़ी जेके शयूं हलनि पियूं उनखे असां कंट्रोल करण जी कोशिशि कयूं पिया ऑपरेशन हले पियो असां मुदाख़लत कोन पिया कयूं सॼो जेको आहे सो लॉ एनफोर्सिंग एजेंसी पुलिस ऐं रेंजर करे पई जंहिंमें का पॉलिटिकल मुदाख़लत कान्हे सुप्रीम कोर्ट खे तव्हां नथा मञो तव्हांजी जमात मुतहदा मूवमेंट गुज़िरियल 5 साल हिकु दफ़ो न 10 दफ़ा तव्हांजे मथां इल्ज़ाम आयो पीपल्स पार्टी भत्ता वठे थी मिर्ज़ा साहब जेको होम मिनिस्टर हो चऊं अमन कमेटी जे थ्रू भत्ते जो वॾे में वॾो भत्ते जो कारोबार जेको आहे उहा पई करे पीपल्स पार्टी तव्हांजी इतादी हुई तव्हां सां इताद तोड़ियो न हुनखे पढ़े ॾियो अॼु ते न्यापा ॾियो त असांजी इतादी थिए उन्हनि हर माण्हू खे हक़ आहे की मिसाल तव्हांखे राइट आहे तव्हां तनक़ीद कयो हुननि खे राइट आहे असां तनक़ीद कनि पर असां पंहिंजो मौक़िफ़ त क्लियर कयूं इतादी हुजण जे नाते कीअं तनक़ीद कंदा तव्हां असां ॾिसो हुननि खे राइट आहे भले कनि पर असांजी हिकिड़ी पॉलिसी हुई हुनखे तव्हां अग्री कयो या डिसएग्री कयो त असीं चऊं था त डेमोक्रेसी हले इन करे असां रिकंसिलेशन न रुगो हिकिड़ी पार्टी सां पर पाकिस्तान जी सभिनी पॉलिटिकल पार्टी सां असांजी कोशिशि इहा हुई त असां हलो प्रीवियस 5 साल जी ॻाल्हि ब्रेक जो वक़्तु है ब्रेक हम कंटिन्यू करेंगे नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन ख्वाजा साहब वज़ीर आला जी स्टेटमेंट आई है तो सिंध में अमन अमान की सूरत हाल बेहतर है अगवा जी वारदातूं न हुअण बराबर आहिनि जॾहिं त मीडिया में रिपोर्ट थींदो रहियो आहे त सिंध जो को बि अहिड़ो ज़िलो कोन्हे जितां जा माण्हू अगवा थियल न हुजनि धाड़िलनि जो राज आहे स्कूल वेंदे ॿारनि खे पिणु अगवा कयो थो वञे उनखां अलावा बिरादरी तकरार कबीलाई झेड़ा एतिरियूं लाड़काणे में हिकिड़ो ॾींहुं अॻु में रिपोर्ट थियो आहे त हिकिड़ी राति में 11 दुकाननि खे खाट हयो वियो आहे तव्हां सम्झो था त बदमनी जो हिकिड़ो रिकॉर्ड आहे वॾे वज़ीर जी स्टेटमेंट इहा आहे त अगवा जी अहिड़ी का बि वारदात न पई थिए अमन अमान जी सूरत हाल बेहतर आहे सिंध जे ॿियनि शहरनि में न मतिलबु निस्बतन जेको आहे सो ठीकु आहे क्राइम जिते 4 करोड़ जी पॉपुलेशन आहे सूबे सिंध जी उते क्राइम रेट त हूंदो न जिते किथे लंडन में बि क्राइम रेट्स थींदा आहिनि बॉम्बे में बि थींदा आहिनि पर असां वटि इलाही तव्हां ॾिसो न हिकिड़े ॾींहं में किथां कहिड़नि ज़िलनि मां केतिरो हुते जेकॾहिं साल में को हिकु दफ़ो को वाक़ियो थिए थो न असां वटि वाक़िया रोज़ थींदा त बि असां हुन हिकिड़े वाक़िए खे खणी चवंदासीं लंडन में भी राइट्स थींदा आहिनि लंडन में हिकु दफ़ो राइट्स थिया आहिनि गुज़िरियल मां जॾहिं खां असांजी सांभर आहे हिकु दफ़ो इहो जेको गुज़िरियल साल हलिया उतां गुज़िरियल साल थिया हाणे पीपल्स पार्टी पंहिंजी इनकॉन्फिडेंस ऐं जेको हुनखे गुज़राइण लंडन जो रेफरेंस ॾींदी त बाबा लंडन में थिया तंहिंजे लाइ असीं लंडन में थी वियो त हाणे असां बि हाणे लाड़काणे जहिड़े शहर में यारहं थी विया आहिनि हेडक्वार्टर पीपल्स पार्टी जो त मौक़ो ॾियो हा ज़रूरु साईं ज़रूरु तव्हां ॻाल्हायो ज़रूरु तव्हां ॻाल्हायो चीफ मिनिस्टर चयो आहे ऐं साॻे वक़्त में मूं चयो त असां कोशिशि कयूं पिया त जेको सो भतागिरी टेररिज़म ऐं जेको सो टारगेट किलिंग चोरियूं न रुगो कराची पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घटि थिए असां ऑफिसर्स बि सुठा मुक़ररु कया आहिनि नतीजो त कोन थो अचे न अचनि पिया सुठा नतीजा ईअं हरूभरू अहिड़ो त कोन्हे बदमनी ऋण त कोन भरियो पियो आहे ऋण ई भरियो पियो आहे तव्हां मीडिया में रिपोर्ट थींदड़ वाक़िया ॾिसो त ऋण ई भरियो पियो आहे ॾिसो इहे जेके इहे अगवा थियल ॿारनि जा लाश मिलिया आहिनि अॼु अख़बार में अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ऐं ॿीहर असां इम्प्रूवमेंट पासे अॻियां आहिस्ते वधूं पिया ऐं सीएम जी ॻाल्हि सां सहमत थो कयां कोशिशि असीं कयूं पिया मगर छा आहे जो गंद किचरो एतिरो आहे जो बॉर्डर्स खुला पिया आहिनि बलूचिस्तान जा ऐं लॻे थो ख्वाजा साहब को पढ़ियल लिखियल हैंड आउट पियो पढ़े त बाद सीएम साहब जी ॻाल्हि सूरत हाल न आहे सूरत हाल आइडियल न आहे ख़राब सूरत हाल आहे असां ऐं इम्प्रूव करण जी पूरी कोशिशि 5 साल जी हुकूमत 6 साल जी हाणे तव्हांजी कंटिन्यू हुकूमत आहे 6 सालनि खां पोइ बि तव्हां असांखे इहो पिया लॉलीपॉप ॾियो माण्हुनि खे त इम्प्रूव करण जी कोशिशि कयूं पिया इम्प्रूवमेंट कान पई अचे माण्हू तबाह हाल आहिनि न को इंफ्रास्ट्रक्चर आहे न का डेवलपमेंट आहे न को अमन आहे न को रोज़गार आहे ऐं पुलिस जे अंदरि माण्हुनि खे मिलियो आहे पुलिस जेको आहे साईं उहे जाली भर्तियुनि जो तव्हांजा पंहिंजा वज़ीर चवनि पिया एजुकेशन में जेको तव्हांजो साबिक़ा वज़ीर साहिबु जेको आहे न उहो तव्हांजो सेक्रेटरी एजुकेशन ज़रदारी साहिबु जेको रिलेटिव बि अथव जेको आहे पंहिंजो उन्हनि जेको कयो आहे
वो तव्हां पाण ॾिसो था रोज़गार जे मामले में जेको नाले में जेको जाली जेको आहे अरबे रुपए जो जेको पीपल्स पार्टी जे वज़ीरनि जेके पंहिंजो कयो न उनजी तव्हां ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु न आहियो हाणे सही ॻाल्हि न को इंक्वायरी करण लाइ तयारु आहियो तव्हां पाण चओ पिया तव्हांजा पंहिंजा माण्हू चवनि पिया त हे ज़ुल्म थी वियो आहे उन्हनि जी इंक्वायरी बि नथा करायो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असां रोज़गार ॾिनो आहे किथे अगरि किथे जाली भर्तियूं कोन्हनि थियूं सही ॻाल्हि ॿुधो किथे ग़लतियूं थियूं हूंदियूं किथे हाणे किथे ग़लतियूं उन्हनि जे त कयो उन्हनि जी इंक्वायरी त कयो उन्हनि खे माण्हू सस्पेंड थी विया आहिनि तव्हांजे ख्याल में उनजो हेड ऑफ द डिपार्टमेंट जेको हुयो बहसियत मिनिस्ट्री जो उनजो को रोल न हो उन ते का इंक्वायरी विहारी आहे तव्हां विदन पार्टी विहारी आहे को जुडिशियल कमेटी विहारे तव्हां करायो न ख़बर पइजी वञे वो ऑफिसर सभु सस्पेंड ऑफिसर छो उतां ई थींदो न साईं हाणे तव्हां पंहिंजी ऑफिसर कंदो न सर इहो त तव्हां अस्यूम कयो वेठा हो न मार्केट में त ॻाल्हियूं इहे कोन्हनि ॾिसो ॻाल्हि ॿुधो असां नौकरियूं ॾिनियूं आहिनि ऐं किथे ज़रूरु किथे कमी पेशी ठहियूं आहिनि ऐं हर जॻह थींदियूं आहिनि पर मजबूरी तौर ते असां नौकरियूं ॾिनियूं आहिनि मजबूरी तौर ते डेवलपमेंटल वर्क्स असां ख्वाजा साहब तव्हांखे इहा ख़बर आहे त सिंध जी तालीम जेको आहे सिंध जी गवर्नेंस जेको आहे पंजाब ऐं केपीके जेको हिकिड़ी वार लाइक सिचुएशन खे फेस पियो करे असां उनखां बि गवर्नेंस में पोइ ते बीठा आहियूं असांजो करप्शन जो जेको इंडिकेटर्स आहिनि पंहिंजो उहे उनमें बि असां उनखां पोइ ते बीठा आहियूं तव्हांखे मां ॿुधायां त जेको ड्रॉप आउट ॿारनि जो रेशो आहे ड्रॉप आउट रेशो केपीके असांखां अॻिते आहे पंजाब अॻिते आहे असां हेॾी वर्स्ट सूरत हाल में असांखे तव्हां बीहारे छॾियो आहे पीपल्स पार्टी पोइ बि जेको आहे तव्हां आर्ग्यूमेंट ॾियो था वेठा असांखे तव्हां हिकिड़ो माइंड ठाहे आया आहियो असां न तव्हांखे इहा त स्टेटिक्स आहे न ओसर जी रिपोर्ट आहे तव्हां पढ़ो वञी न तव्हां असांजी थोरी आहे वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट केपी जे मुक़ाबले में असां बहितर आहियूं असां वटि एजुकेशन स्टैंडर्ड इहा ॻाल्हि तव्हां जेका मूंखे चओ था पिया न इहा हिकु दफ़ो तव्हां इहा स्टेटमेंट सेनेट में ॾेई ॾेखारियो तव्हांखे केपीके जा सेनेटर तव्हांखे छा छा अंग मंडे न त ट्यूसडे वेडनेसडे तव्हां ज़रूरु ॾिजो अच्छा ख्वाजा साहब सिंध फेस्टिवल जे हवाले सां प्रोग्राम जे आख़िर में जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध जी सकाफ़त खे बैन अक़वामी सतह ते उजागर करण लाइ बिलावल भुट्टो चयो आहे त सिंध फेस्टिवल जो असां आगाज़ कयूं पिया कहिड़े तरीक़े सां उजागर थी सघे थी सिंध जी सकाफ़त ॾिसो ॻाल्हि ॿुधो जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद प्राइम मिनिस्टर हो उन वक़्त में गवर्नमेंट ऑफ सिंध उन ज़माने में जेको आहे सो सिंध थ्रू सेंचुरीज़ कई हुई उन वक़्तु अलाना साहब प्यार अली अलाना साहब एजुकेशन मिनिस्टर ऐं भुट्टो साहब जे हुकुम तहत इहो थियो हो सिंध थ्रू सेंचुरीज़ बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वक़्त में बि अहिड़ा जेके सो प्रोग्राम रिसर्च कॉन्फ्रेंसिस ऐं ॿियूं चीज़ूं कयूं हुयूं बिलावल साहब जो स्कूल ऑफ थॉट इहो आहे त जेको मोहनजो दड़ो हिकिड़े ज़माने में 76 में मोहनजो दड़ो अथॉरिटी ठही हुई जेके हिन प्रिज़र्व करण जे लाइ पोइ उनजी नुसरत भुट्टो साहिबा बि चेयरमैन रही ऐं 90s में बि रही नुसरत साहिबा उन खां पोइ जेको आहे सो हिन ते तवजो प्रॉपर छा जो इलाही फंड खपनि था इंटरनेशनली त बिलावल जो सोच इहा आहे की हीउ जेको असांजो असासो आहे सूबे सिंध जो जेको 5000 साल पुराणो आहे उनखे बचायो वञे उन सिलसिले में उन फेस्टिवल कयो आहे जिते बदअमनी आहे जिते माण्हू फ्रस्ट्रेशन आहे उते अगरि उन हिकिड़ो मोहनजे दड़े खे बचाइण जे लाइ हिकिड़ो सिंध फेस्टिवल कयो आहे ऐं नौजवाननि जी हर तबिके जी फेस्टिवल मोहनजो दड़ो बची थो छा थींदो इंटरनेशनली थींदो इंटरनेशनली यूनेस्को जी साईं उहो हेरिटेज पंहिंजो यूनेस्को जे प्रोटेक्टेड जेको हेरिटेज आहे उनजो हिसो आहे सही आहे छा इंटरनेशनली कंदा उहो त उनजा पैसा जेके अचणा आहिनि उते जेके उन ते ख़र्च थियण घुरिजनि उहे तव्हां फेस्टिवल जे नाले में उॾाए छॾींदा हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि फेस्टिवल जे नाले में तव्हांखे उते खोटे स्टेजूं ठाहे तबाह करे छॾींदो उहो परे आहे उहो इलाही परे आहे ॿार आहे सर इलाही ॿार आहे तव्हां ॾिसो त हू जेको बाउंड्री में कोन्हे परे पियो ठहे बाउंड्री जे अंदरि आहे ख्वाजा साहब मां तव्हांखे चवां थो बाउंड्री जे अंदरि आहे स्टूपा जे हेठां आहे न सर न सही न कीअं मां सर मूं सभिनी अख़बारनि फोटो ॾिना आहिनि तव्हां जो अख़बारूं त ॾिसो ॾिसो सर हू जेके साइट्स आहिनि उहो को मुतासिर कोन थींदियूं को नुक़सानु कोन थींदो तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां फिल्मूं ॾिसो था हुनमें तव्हांखे हू कोन था ॾेखारीनि त जेके सो कायरो में जेको इजिप्शियन साइट्स आहिनि या जेको सो असांजा उते जेके सो वॾा फेस्टिवल्स थींदा आहिनि वॾा प्रोग्राम म्यूज़िकल इवनिंग्स थींदियूं आहिनि त अगरि मोहनजो दड़ो में फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान हिन खां पहिरीं अगरि बिलावल करे थो इट्स अ वेरी गुड थिंग सुठी ॻाल्हि आहे ऐं साॻिए वक़्तु रुगो मोहनजो दड़ो में कोन्हे हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो सिंध फेस्टिवल आहे जंहिंमें सिंधी न आहिनि न को सिंधी मीडिया आहे
न को सिंधी हुते को प्रेजेंटर न को सिंधी म्यूजिशियन न को सिंधी रागी बिल्कुल आहे साईं सॼो जेको आहे सूफी प्रोग्राम साईं, आहे हिकु ज़बरदस्त क़िस्म जो सिंध फेस्टिवल आहे। हे अलाए कहिड़ो सिंध जो कल्चर पिया बचाइनि ज़बरदस्त क़िस्म जो ॻाल्हि आहे ज़बरदस्त क़िस्म जो सिंध फेस्टिवल आहे। न ॾिसो ॻाल्हि ॿुधो जेको वजह सब सिंधियुनि खां सवाइ सिंध जी सकाफ़त खे उजागर सिंधी अख़बारनि खे ब्लैक पेपर जो ब्लैक जो हुनजो हो ॾिनो अथऊं हिकिड़ो पंहिंजो ब्लैक एंड वाइट जो क्वार्टर ॾिनो सिंधी अथऊं। माण्हुनि जी ॿियो टोटल वरी पार्टिसिपेशन आहे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। ॿियो वरी बाक़ाइदे स्टॉल ॾिना विया आहिनि जेके जेके हैंडीक्राफ्ट जा आहिनि कराची में, उहो जेको आहे पार्क्स ते उन्हनि खे स्टॉल्स ॾिना आहिनि। सिंधी माण्हू हिते ईंदा, हिते जेके बि थर मां ईंदा, ठठे मां ईंदा, जे हाला मां ईंदा, मुख़्तलिफ़ जिते असांजी जेके चीज़ूं आहिनि उहे बैन अल-अक़वामी तौर ते आंदियूं वेंदियूं। ऐं हिकिड़ो सुठो हिकिड़ो गेस्चर आहे हिन जेको फ्रस्ट्रेशन जे माहौल में हिकिड़ो सुठो म्यूज़िकल इवनिंग्स आहिनि। म्यूज़िकल इवनिंग में सिंधी सॉन्ग्स थींदा, आबदा परवीन ईंदी, हुन खां पोइ कींजर ते सिंधी सूफ़ी राग आहे, मुख़्तलिफ़ महफ़िलूं आहिनि जंहिंमें सिंधी माण्हू बि आहिनि, सिंधी मीडिया बि आहे। अगरि किथे कमी पेशी आहे त इंशाल्लाह उहो इहो जेको सभु खां ज़बरदस्त पीपुल्स पार्टी किथे कमी पेशी आहे त पोइ उहो ठीकु थींदो। ऐं कमी पेशियूं कंदे कंदे असां जेको आहे इहा हालत आहे सभिनी जेका तव्हां चई त सिंध में माण्हू मरनि पिया ऐं ॿार मरनि पिया, माण्हू ॿार विकिणनि पिया, बेरोज़गारी ऐं बुख जो इहो हाल आहे ऐं इंफ्रास्ट्रक्चर सॼो तबाह थियल आहे, अगवाऊं थियनि पियूं, जरगा थियनि पिया, माण्हू क़तल पिया थियनि, स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, हेल्थ जी का फैसिलिटी कोन्हे का। ऐं जेको आहे माण्हुनि जो तव्हां हाल ॾिसो त उन जी तमामु इंतिहाई अज़ियतनाक सूरत हाल आहे। शहरनि जे अंदरि तव्हां ॾिसो त गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि 5000 माण्हू जेको टारगेट किलिंग में कराची में मरी विया। पीपुल्स पार्टी इतादनि सां जेको आहे इजलासनि में पूरी हुई ऐं जेको हुन में हुई बदतरीन सूरत हाल आहे असांजी। ऐं नौकरियूं जेके ख्वाजा साहब ॿुधाए थो उहो ॾिनऊं त उन हाणे उन्हनि जी पंहिंजी गवर्नमेंट में जेके नवां वज़ीर ऐं सेक्रेटरी साहिबान आहिनि उहे पाण ॿुधाइनि पिया त उन में कहिड़ो हैसियत थियो आहे, कलूर थियो आहे। हर हंधि जेके माण्हू ऑर्डर कयूं घुमंदा हुआ आहिनि, मतिलबु तव्हां ॿोरियूं भरे हिननि ऑर्डर ॾिना आहिनि हिननि जे वज़ीरनि जेके साबिक़ा जेका काबीना हुई, माण्हू खयूं वता आहिनि हाणे चए फलाणो जाली ऑर्डर आहे, फलाणो हे ऑर्डर आहे, हाणे उहे मार्केट में अचनि पियूं ऐं हिकिड़े खाते में न अलाए केतिरनि खातनि वजह सब प्रोग्राम जो वक्त खत्म तो थे। मां 2 मिनट तव्हांखे ॾियणु चाहिंदमि, तव्हां छा चवंदो पिया सभिनी में? एतिरी ब्लिक पिक्चर सिंध जी कान्हे, साईं खे राइट आहे। असां रोज़गार ॾिनो आहे, असां तरक़ियाती कम ॾिना आहिनि, असां सां किथे कमी पेशियूं ठहियूं आहिनि। असां सिंधी आहियूं, सिंधी मीडिया, सिंधी जेके जर्नलिस्ट, सिंधी माण्हू, सिंधी आर्टिस्ट, उन्हनि सभिनी जी क़दर था कयूं। उन जे करे असांखे वोट मिलनि था, उन जे करे असीं इलेक्शन में खटी अचूं था। ऐं कमी पेशियूं ज़रूरु ठहियूं हूंदियूं, पर एतिरी कान्हे। असां कोशिशि कयूं पिया अमन अमान थिए, कोशिशि कयूं पिया त सिंध तरक़ी करे, कोशिशि कयूं था ग्रीवेंसिस ख़तमु करे, कोशिशि कयूं था त माण्हुनि खे पंहिंजो हक़ मिले। बाक़ी एतिरी ब्लिक पिक्चर सिंध जी वॾी महिरबानी ॿिनी महिमाननि जी। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु ते ख़त्म थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त। अलाह